नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे पने आकिल मां असां शेयर कयूं पिया। ॻोठ पखो महर में मुबैना कार ऐं तकरार तां झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि रहमतुल्लाह महर मारिजी वियो। अमजद अली ज़ख़्मी थियो आहे, इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन तव्हांखे ॾियूं पिया पने आकिल मां, जिते ॻोठ पखो महर में मुबैना कार ऐं तकरार तां झेड़ो थियो। झेड़े में हिकु ॼणो मारिजी वियो आहे, हिकु ॼणो ज़ख़्मी बि थियो आहे। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि रहमतुल्लाह महर मारिजी वियो ऐं अमजद ज़ख़्मी थियो आहे, जंहिंखे इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया पनो आकिल मां, ॻोठ पखो महर में मुबैना कार ऐं तकरार तां झेड़ो थियो आहे। झेड़े में हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी बि थियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। पने आकिल मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ शेख असां सां लाइन ते मौजूदु आहे। अयाज़, झेड़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पनो आकिल भरसां कचे जे इलाइक़े रज़ाकोट थाने जी हद ॻोठ पखो महर में कारें जे तकरार तां महर बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी वियो, जंहिं गोलियूं लॻण सबबि नौजवान रहमतुल्लाह महर क़तल थी वियो आहे, जॾहिं त अमजद अली महर सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। इन सिलसिले में मुतासिर ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जवाबदार हबीबुल्लाह महर ऐं संदसि साथियुनि असांजे घर ते हमलो करे असांजे नौजवान रहमतुल्लाह महर खे क़तल कयो आहे। हिकु ॿ महीना अॻु में जवाबदारनि हमलो करे असांजे ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी कयो। इन सिलसिले में SHO रज़ाकोट आदि बख़्श इंदड़ राब्तो खाने ते ॿुधायो त महर बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणो कारें तां तकरार हलंदो आहे, जंहिं सबबि गोलियुनि लॻण सबबि नौजवान क़तल थी वियो आहे, जंहिंखे तालका अस्पताल पनो आकिल आंदो पियो वञे। नौजवान जो लाश आख़िरी इतलाह ताईं तालका अस्पताल मेहरबानी अयाज़ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।